लालू रैंक में सकाफती ॾियारे जे हवाले सां शहर में हर हंधि माण्हुनि जा मेड़ाका ऐं रैलियूं कढियूं वियूं। शहरनि पारां टोपी ऐं अजरक पाए क़ौमी गीतनि ते रक़्स कयो वियो। वॾी रैली लालू रैंक प्रेस क्लब खां दरगाह तारिक फ़कीर ते पहुती, जिते सुफ़ियाणी महफ़िल कोठाई वई। सिंध जे सकाफ़ती ॾियारे पूरी सिंध जी कोट ॾिजी में बि मल्हायो वियो। इन मौक़े ते सिंध धरतीअ सां मोहबत जे इज़हार लाइ स्टूडेंट यूथ ऐं फाइबर यूथ पारां शिराज गोपांग ॿिनि जी अॻुवाणी में रैली कढी वई। सिंध जो अॻूणो गादी वारो शहर ठठो बि सिंधी सकाफ़त जे अंडलसी रंगनि सां जरकी पियो। सिंध जो क़ौमी गीतनि ते पटके टोपी पातल अजरक ओढ़ियल सिंधियुनि रक़्स करे झूमिरियूं हणी भरपूर नमूने सिंध धरती सां अक़ीदत ऐं क़दीम तहज़ीब ऐं सकाफ़त सां मोहबत जो इज़हार कयो। लखी गुलाम शाह में बि सिंधी सकाफ़त जे हवाले सां आल ट्रेड यूनियन ऐं जस्कम पारां रैली कढी वई। इन मौक़े ते नौजवाननि ॿारनि ऐं पोढ़नि अजरक ऐं टोपियूं पाए क़ौमी गीतनि ते रक़्स करे पंहिंजी धरती ऐं सकाफ़त सां मोहबत जो इज़हार कयो। रैली में खदड़नि फ़क़ीरनि में क़ौमी गीतनि ते रक़्स करे सकाफ़त सां पंहिंजी मोहबत जो वचन वरजायो। अवामी आवाज़ मीडिया ग्रुप तरफ़ां रेती वेलफेयर एसोसिएशन ऐं सिंधी मीडिया जे सॾ ते सॼी सिंध जी रेती शहर अंदरि सकाफ़ती रंगारंगी प्रोग्राम कोठायो वियो। इन मौक़े ते पंहिंजी धरतीअ सां मोहबत जो वचन वरजायो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।